वेलकम बैक नाज़िन। बुलेटिन जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। कमांडर कराची मज़ार कायद ते हाज़िरी भरी आहे। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार तरफ़ां मज़ार कायद ते गुलनि जी चादर चाढ़ी ऐं फातिहा पढ़ी आहे। लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार मज़ार कायद ते महिमाननि जी किताब में पंहिंजा वीचार बि लिखिया। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, यौम आज़ादी जे मौक़े ते कोर कमांडर कराची मज़ार कायद ते हाज़िरी भरी आहे। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार तरफ़ां मज़ार कायद ते गुलनि जी चादर चाढ़ी ऐं फातिहा पढ़ी। लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार मज़ार कायद ते महिमाननि जे किताब में पंहिंजा वीचार बि लिखिया। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करियां। यौम आज़ादी जे मौक़े ते कोर कमांडर कराची मज़ार कायद ते हाज़िरी भरी आहे। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार तरफ़ां मज़ार कायद ते गुलनि जी चादर चाढ़ी ऐं फातिहा ख़्वानी कई। लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार मज़ार कायद ते महिमाननि जी किताब में पंहिंजा वीचार बि लिखिया।